फ्री करो, फ्री करो, फ्री करो, फ्री करो, आजाद करो, आजाद करो। क्लाशन को जी रेफियूं कई हज़ार राउंड जेके गोलियुनि जा उहे जेका बात पुलिस हथ करे रखा। हाणे इन खां वधीक बिलावल भुट्टे ज़रदारी साहब खे ऐं साईं मुराद अली शाह खे कहिड़ो सबूत घुरिजे। ही हिकिड़ो नेक्सस आहे सिंध जे अंदरि जो क़बाइली जहिड़नि जो वॾेरनि जो ऐं सियासत जो। इहे चारई शयूं सिंध जे अंदरि गॾिजी वियूं आहिनि। उहे ई माण्हू जेके इनसे दुआरी पालनि था, उहे ई माण्हू जेके इनसे सियासत कनि था, उहे ई माण्हू क़बाइली तकरार जो बाहिस आहिनि हिते, ऐं उहो ई सॼो सिस्टम आहे जेको हले थो। आम माण्हूअ ते दाबे रखण जे लाइ, आम माण्हू खे वॾेरनि खे चोर, नौकर, धाड़ेल